मोरो मां अज़ीज़ कोराई जी रिपोर्ट मूजिब नौजवान हसनैन अब्बासिया जी खुदकुशी वारो मामलो। मामले जो असली कातिल मंज़िर आम ते अची वियो। मोरो थाणे ते FIR दाख़िल। संदसि वालिद शाहिद हुसैन अब्बासी ॼणायो आहे त मुंहिंजो वॾो पुटु हसनैन मुंहिंजो कारोबार संभालींदो हो। घणनि ॾींहंनि खां मुंहिंजो पुटु हसनैन चवंदो रहियो त बाबा दाइम दरसाई बुढ़ो मूंखे तंग करे रहियो आहे ऐं ग़लति हरकूं करे थो। मूंखे शराब ऐं ग़लति जॻहियुनि ते वठी वञे थो जो अहिड़ियूं दाहूं पंहिंजे नेक मर्दनि खे ॾिनियूं जंहिं ते दाइम दरसाई बुढ़ो असांखे मुतमार धमकियूं ॾींदो रहियो ऐं मुंहिंजे पुट जूं वीडियोस ठाहे ब्लैकमेल करे पैसा वठंदो रहियो। कुझु ॾींहंनि खां मुंहिंजो पुटु सख़्तु परेशान हो। मालूम थियो त दाइम बुढ़ो हुन खां गरी रक़म 8 लख रुपया घुरिया हुआ। न ॾियण जी सूरत में नाज़ेबा तस्वीरूं ऐं वीडियो सोशल मीडिया ते वायरल करण जी धमकी ॾिनी, जंहिंखां पोइ मुंहिंजे पुटु 7,64,000 रुपया मोरो जे वापारी पीस बेकर मुबशर अराई वटि जमा कराया हुआ, जेका ख़बर बाद में पई। 19 तारीख़ ते मां मुंहिंजो भाउ अमजद मारोट सरबत घर में हुआसीं। एतिरे में ॿाहिरां हसनैन खे कुझु माण्हू उछले विया ऐं मालूम करण ते ख़बर पई त दाइम में 2 ॿिया शख़्स हुआ। हुनजी हालत ख़राब ॾिसी मोरो अस्पताल खणी आयासीं। डॉक्टरनि हुनखे फर्स्ट एड ॾेई फौरी तौर ते नवाबशहर रेफर कयो, जिते मुंहिंजो पुटु फौत थी वियो। पोस्टमार्टम खां पोइ ख़बर मिली त बोतल में ज़हरीली दवा पीआरे खेसि क़तल कयो वियो।